इंस्पेक्टर जनरल ऑफ सिंध पुलिस रफ़त मुख़्तियार जी हिदायतुनि ते एसएसपी शहीद बेनज़ीराबाद कैप्टन रिटायर्ड हैदर रज़ा जे हुक्मनि ते ज़िले शहीद बेनज़ीराबाद खे ॾोहनि खां पाक करण ऐं ॾोहारियुनि खे कानून जी पकड़ में आणण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रोडनि रस्तनि ते सर्च ऑपरेशन कयो वियो। इन सिलसिले में डीएसपी सिटी आसिफ अली आरई समेत समूरनि डीएसपी जी निगरानी हेठि पूरे ज़िले में 30 खां वधीक दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते सख़्त स्नैप चेकिंग कई वई, जंहिंमें ट्रैफिक सार्जेंट 15 मददगार फाइटर्स ऐं आरआरएफ जा जवान शामिल हुआ। चेकिंग दौरान केतिरनि ई गाॾियुनि तां मना थियल ब्लू बतियूं, कारा शीशा, फैंसी नंबर प्लेटूं लाइ खेनि चालान कयो वियो, जॾहिं त आईटी स्टाफ तलाश ऐप ऐं सीआरआई सिस्टम ज़रिए दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते स्नैप चेकिंग दौरान 1500 खां वधीक माण्हुनि खे चेक कयो वियो, जंहिंमें 10 खां वधीक बिना शनाख़्ती कार्ड शकी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते मोकिलियो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ क़िस्म जे 600 खां वधीक नंढियुनि वॾियुनि गाॾियुनि खे बि चेक कयो वियो, जंहिंमें बिना कागज़नि वारनि गाॾियुनि ऐं मोटर साइकिलुनि खे वेरिफिकेशन जे लाइ पिणु मुख़्तलिफ़ थाणनि ॾांहुं उमाणियो वियो।